सीतारोड भरसां ॻोठ मीर मोहम्मद ڇॾيو में पुराणे तकरार सां हथियारबंदन अनवर अली उर्फ कैंची ڇॾيو खे क़तल करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ राब्तो कयो आहे अज़हर मेमण सां। जी अज़हर, तफ़सीलनि सां आगाह कजो। जी जी सीतारोड भरसां ॻोठ मीर मोहम्मद ڇॾيو में चांजा बिरादरी जे ॿिनि धिरनि में पुराणे तकरार सां हथियारबंदन हथां अनवर उर्फ कैंची ಛॾيو पंहिंजे घर ॿाहिरां क़तल थी वियो आहे। जॾहिं त सीतारोड पुलिस वाक़े ते इत्तला मिलण ते पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी सीतारोड रूरल हेल्थ सेंटर मां पोस्टमार्टम बैदि लाश वापस हवाले कयो वियो आहे। जॾहिं त मक़तूल अनवर ಛॾيو जे सौट अकबर ಛॾيو खां मौक़ो पुछण ते हुन ॿुधायो त असांजे मुखालिफ़नि अनवर ಛॾيو जो क़तल कयो आहे। असां वधीक ॻोल्हा कयूं पिया त कहिड़ी धुर अनवर खे क़तल कयो आहे। होॾां मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त सीतारोड एसएचओ अब्दुल मजीद बिरोही वधीक ॿुधायो त मक़तूल जे भाउ फखर जो शुरूआती अज़हर, तव्हांजी महिरबानी।